बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभा खां पहिरियों असीं निहायत ज़िले सांगड़ के दोस्तनि जा बिलख़ुसूस ज़िले सांगड़ जो पेटियल जो सदर हाजी नादर हुसैन निज़ामानी साहब, अब्दुल रहमान खासकेली साहब, मुझे साथ जो साथी मोहम्मद रफ़ी निज़ामानी साहब, ज़िले सांगड़ जा तालकन यूनिटन जा उहदेदार साथियों दोस्तों, इन सॼी टीम जा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन ही महिरबानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना आहिनि ऐं दोस्तनि खे इफ़्तारी कराई आहे ऐं हुननि जी ख़िदमत में आउं सम्झां थो का कसर न छॾी आहे। सभु बीही करे ऐं वॾे मान शान सां इन सिंध खां आयल उस्तादनि जो हिकिड़ो आदर भाव कयो आहे, उन जे लाइ निहायत उनजो शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि खे मां हिन भरपूर सुठे प्रोग्राम ते कामयाबु थियण जी मुबारकबाद बि पेश कयां। दोस्तों, तक़रीबन दोस्त ॻाल्हाए विया, हर हिकु शइ ते ॻाल्हाए विया। कुझु दोस्तनि जूं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं, पर हाजी साहब चवानी ही ऐवान आहे, ही जगह ही त आहे त जिते जेका दिलि जो अहवाल कबो आहे, ही इदारो ई आहे त जिते हर ज़हनी सोच में जेका शइ पैदा थी थिए ऐं उहा असां पंहिंजी जेका तकलीफ़ जेका आहे उन ऐवान जे अॻियां रखूं, दोस्तनि जे अॻियां रखूं। असांजी जेका क़ाबिलियत आहे, जेका दोस्तनि वर्किंग कमेटी जे ज़हननि में जेका हिकिड़ा खाका आहिनि ऐं हिकिड़ा फार्मूला आहिनि, उहे हिन दोस्तनि जे अॻियां जेको आहे रखंदासीं त ख़बर पवंदी। हर एक दोस्त पर मक़सद हर एक जो समझ में आउं ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजो मक़सद बि तव्हां सम्झी वेंदो त साईं छा पियो ॻाल्हाए। पर जेकॾहिं को दोस्त हेठां ॻाल्हाईंदो त उनखे बि सभु दोस्त तमामु सीनियर आहिनि, उहे सम्झंदा आहिनि हू छा पियो ॻाल्हाए। जॾहिं घर जो वॾो हूंदो आहे त उनखे सभु ॿार साणा पवंदा आहिनि। हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो घर जे भातीअ जो अंगल हूंदो आहे। जॾहिं अव्हां असांखे अहिड़े मनसब ते विहारियो आहे त पोइ यकीनन अव्हां जा नाज़ नखरा बि असांखे साणा पवंदा। के प्यार में, के कुझु तलख़ लफ़्ज़नि जा बि जेका तीर उहे बर्दाश्त करणा पवंदा। पर सबबु इहो आहे, ऐं हर दफ़े चवंदो आहियां त हिकिड़ी सितमगिरी आहे त जिते असांजे हमेशह, इहो तव्हांजो न आहे पर हीअ दुनिया जो दस्तूर आहे त हमेशह जेको आहे सो उन जे कोताहियुनि ते, उन जे कमियुनि ते, उन जे नाकामियुनि ते, उन जे कंहिं बि जेको आहे सो कमु न थियण जी शइ ते नज़र पवंदी आहे। पर घटि में घटि उन जी एतिरी शइ बि जेकॾहिं का वक़्त वारी चङी तव्हांखे लॻी हुजे त उन जी बि ॻाल्हि करणु खपे। ईअं न हुजणु खपे त बाबा न जंहिंखे असां वोट ॾिनोसीं, मैंडेट ॾिनोसीं, उन्हनि कुझु बि न कयो आहे। जिते मुल्क में 100 सालनि खां दरिया असांजो हुजे, ज़मीन असांजी हुजे, मिल्कियत असांजी हुजे, हुकूमत सिंध ते सिंधियुनि जी हुजे, हुकूमत पाकिस्तान जो सदर सिंध जो सिंधी हुजे ऐं उन जे बावजूद बि ज़्यादती सिंध सां थींदी हुजे त यकीनन असीं हिकिड़ी तंज़ीम आहियूं। उन जे अंदरि जेकॾहिं असां सां कुझु ज़्यादतियूं थियनि थियूं त यकीनन असीं पंहिंजी मज़ामत ज़रूरु कंदा हूंदासीं, पर असीं सम्झूं था असांजे सिफ़ुनि में कोताहियूं कमियूं ज़रूरु आहिनि जो असांजो मुखालिफ़, असांजो दुश्मन उन स्पेस में अची करे असांखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि करे। बाक़ी सभु दोस्त चवनि था सर्व स्ट्रक्चर, ऐं सम्झां थो भला इहा ॻाल्हि छो न करे सघी वई आहे त अपग्रेडेशन ऐं सर्व स्ट्रक्चर साॻी ॻाल्हि हुई, हिकिड़ी जॻह ते हुई, स्ट्रगल हुई, वठो ठाही, मीटिंग्स हुयूं, या उन्हनि में जेको आहे सो एहतिजाज वग़ैरह जा प्रोग्राम बि जेको आहे सो असीं कया पिए। उन सां गॾोगॾु तव्हांखे ख़बर आहे त उहा अपग्रेडेशन जो नोटिफिकेशन नाए वारो उस्ताद 14 में जेको अपग्रेड थियो, उहा तव्हांजी इहा ई मरकज़ी काबीना हुई। इन ई नोटिफिकेशन वरितो, इन ई मरकज़ी काबीना जे सदर जो नोटिफिकेशन में नालो दर्ज थियल आहे। छा उहा छो न तव्हांखे जेका दोस्तनि खे यादि अचे थी? उहो उस्ताद जो बेनिफिट न आहे।
जो कल उस्ताद अपॉइंटमेंट थियो वो 7 और 9 में अपॉइंटमेंट थिया वो डायरेक्ट 14 में थियो चाहे उपरा में उस्ताद जो फायदो ना वो जाती को गुलाम रसूल तो कोने और त हींअर भी टाइम स्केल में 16 स्केल में कम किया और समझा तो जेके भी दोस्त मुंहिंजा वेठा आहिनि उहे 14 को मथे था कम कनि त ही उस्तादनि जी जेको मैंडेट ही सालनि खां जेको प्रोमोशन जेको PhD टू HSD पूरी सिंध जे अंदरि सवाइ हिकु अधु ज़िले जी पूरी सिंध जा जेको प्रोमोशन बंदि हुया सवन जे तादाद में प्रोमोशन थिया उहे कंहिं खोल रहिया उहे तव्हांजे इहे सिटिंग मर्कज़ी काबीना जेको प्रोमोशन जेको रिलीज़ करे जंहिंजूं 3-4 DPC भी थी चुकियूं आहिनि हर डिस्ट्रिक्ट में सम्झा थो 300 400 500 जे लॻभॻि जेको उस्ताद PhD HSD थी चुका वो भी मैंडेट तव्हांजी ताक़त सां तव्हांजे मर्कज़ी काबीना जेको आहे रिलीज़ करे सब दोस्त और समझा तो थी सके तो हाजी नाज़िर साहब मुखा सीनियर हुजे या को बियो दोस्त मुखा सीनियर हुजे घटि में घटि डिस्ट्रिक्ट जे सदर के हवाले सां शायद इन खां साईं के सेकंड नंबर ते सीनियर हुई जो मां सदर 1999 खां वठी रहंदो अचां मुझे खबर है असीं मीटिंग में रहंदाऊं कंदा त असांखे टीओ कोन थो ॿुधे असांखे टीओ ॿाहिरि बीहारे थो छॾे असांखे टीओ अंदरि अचणु नथो ॾे और चवां तो पंहिंजे दिल ते हथ रखी ॾिसो अॼु कहिड़ो असांजो उहिदेदार आहे जेको टीओ खां इजाज़त वठी पोइ ऑफिस थो वञे डीओ खां इजाज़त वठी पोइ ऑफिस थो वञे उहो ईअं दरवाज़ो खोले हले थो वञे इहा उन जी ताक़त न आहे इहा पेटियल जी तंज़ीम जी ताक़त उहा तव्हांजे हिन दौर में थी आहे कहिड़े दौर में तव्हां सां जेको सेक्रेटरी मिनिस्टर जेको आहे सो लाइव अची करे तव्हांजे पेटियल तंज़ीम जी जेको आहे सो ॻाल्हि करे या उनजी जेको आहे सो पंहिंजे मसइलनि में कोट करे कहिड़ी जॻह ते जेको आहे सो पूरी सिंध जा डायरेक्टर सेक्रेटरी सां गॾु वेही करे डायरेक्टर डिवीज़न जा प्रेसिडेंट ज़िलनि जा कुझु सदर साहब वेही ऐं मामलनि ते डिस्कस करे ऐं उन्हनि खे डायरेक्शन जेको आहे ॾियारे वञनि त ॿिया बि उस्तादनि जेके बुनियादी मसइला उन सां हर महीने में तव्हां जेको आहे सो तंज़ीमी तरह सां मीटिंग कयो ही तंज़ीम जो मुराद न थियो इहा का मूंखे ताक़त ॾेई त सेक्रेटरी खे विहारे थो सघां इहा पेटियल तंज़ीम जी ताक़त आहे इहा तव्हां उस्ताद जी ताक़त आहे तव्हां उहिदेदार जी ताक़त आहे हिन इदारनि जी ताक़त आहे उन खां पोइ सिंध जे अंदरि हर ज़िले में किथे 5 किथे 8 किथे 10 किथे 12 उस्ताद रिमूव फ्रॉम सर्विस हुया यकीनन उन में तव्हांजी तंज़ीम जो तव्हांजे मर्कज़ जो किरदारु रहियो उनजो किरदारु रहियो उहे माण्हू बाल थिया मां इहो नथो चवां त कंहिंजो कंहिंसां तालुक आहे कंहिंसां तालुक न आहे हीअ अलॻि शइ आहे पर उहो तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते बहाल थिया उन्हनि जी नौकरियूं बहाल थियूं उनजो रोज़गार बहाल थियो ऐं उन सां गॾोगॾु जन दोस्तनि में तंज़ीम खे हिन वक़्त ताईं हर मुमकिन कोशिशि करे पोइ हिते धिकण जी कोशिशि कई आहे ऐं असीं उन्हनि खे इहो बावर कराईंदा आया आहियूं त तव्हां नाकाम वेंदव तंज़ीम सभ खां पहिरियों आहे अवल तंज़ीम पोइ फ़र्द हर उहा चाल हुननि न खेॾी आहे कि हाजी हुजनि या गाज़ी हुजनि मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि पर मके मदीने में काबतुल्लाह में वेही जंहिं अंदाज़ सां फेसबुक ते जेका ॿोली लिखी रहिया आहिनि ऐं सम्झां थो उन्हनि खे पाण खे उस्ताद सॾाइण जो को हक़ न आहे तनक़ीद करे सघो था बिल्कुलु करे सघो था पर जन अल्फाज़नि सां जन सिटुनि सां उस्तादनि खे जेको आहे नवाज़नि था ऐं सम्झां थो त हू उस्ताद सॾाइण जे लाइक़ु न आहे हिकिड़ा माण्हू सॼी तवानाई सर्व कनि था त असांजी पेटियल ख़तम आहे पैसा था ॾियूं असां त असांजी पेटियल कुझु कोन्हे का असांजा उहिदा कोन्हनि का उहिदेदार आहिनि ई कोन का वजह सभु न आहिनि त पोइ बाक़ी भॼो जो डुको छा जे लाइ था कहिड़ी हैसियत में जेको आहे हाजी शफ़ीमन सठियो साहिबु आहे कहिड़ी हैसियत में सिकंदर जतोई आहे ऐं अॻिते बि पहिरियां मिसाल ॾेई चुको आहियां जेकॾहिं को फ़र्द कंहिं बि पंहिंजे वाल साहिब जो पुटु आहे त केतिरी बि कोशिशि करे त पंहिंजे मथां पंहिंजे वाल साहिब जो पंहिंजे पीउ जो नालो मटाए नथो सघे तहिड़े तरीक़े सां केतिरी बि कोशिशि कयो पर पेटियल खे मटाए नथा सघनि पेटियल जा जेके कानूनी आहिनि उहिदा उहे ख़तमु नथा करनि यकीनन सभु दोस्त
असांखे चवंदा हूंदा तव्हां हुननि खे इलाज था कयो, तव्हां हुननि खे क़ुर खणी था कयो। ऐं चवां थो हिते चैलेंज थो ॾियां पियो, भली उहे दोस्त खे अचनि, असां हिकिड़ो दफ़ो बि उन्हनि खे इलाज न कयो आहे त तव्हां सां वेहो, असां सां नेगोसिएशन कयो, क़तल में न कयो आहे। जॾहिं बि कयो आहे उन्हनि इलाज कया। जेकॾहिं पने अकिल वियासीं त तव्हांखे अहवाल हुन पंहिंजो रूबरू ॿुधायो मीटिंग में, त मां गुलाम रसूल खे फ़ोन कयो, हिकु दफ़ो हुनजी फ़ोन अटेंड न थी, ॿियो दफ़ो फ़ोन कयोमांसि, पोइ हुन फ़ोन जेको अटेंड कई, ऐं उन खां पोइ मूं चयोमांसि जेकॾहिं पाण वेहूं दादा तंज़ीम जे बहितरीअ लाइ जेकॾहिं को वेहंदो, जेकॾहिं को ॻाल्हि कंदो त यकीनन जंहिं मनसब ते तव्हां विया रहियो त तंज़ीम जी बहितरीअ लाइ ऐं हर माण्हू सां वेही सघां थो। जॾहिं तव्हां मूंखे मैंडेट ॾिनो आहे, मूंखे सिर्फ़ु इहो मैंडेट न ॾिनो आहे सेक्रेटरी जा चकर काटे को पनो असांखे वठी ॾे, पर तव्हां असांखे इहो मैंडेट ॾिनो आहे त तंज़ीम जे अंदरि जेकी मसाला आहिनि, जेके इशूज़ आहिनि, जेकी बुरान पैदा थियनि था, त उन्हनि जो हल बि कढो, उन्हनि जो हल बि ॻोल्हियो। पोइ हिकिड़ा हल इदारनि जे अंदरि थींदा, इदारनि में वेही कबा, ऐं कुझु ॻाल्हियूं बैकडोर थींदियूं आहिनि, उन खां पोइ उन्हनि खे इदारनि में खणी अचिबो आहे। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असीं क़तल में रहिया आहियूं। साईं इम्तियाज़ ॻाल्हायो, पोइ ॾुख तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हां ॻाल्हाए वञो, असां ॻाल्हायूं त पोइ वरी ॿुधो ई न साईं ॻाल्हि, त असांजी ॻाल्हि ॿुधोसीं। हे हो किसो न कयो न असां त ॿ हमारा फ़ाइदा वञनि पिया, हिकिड़ो अॻियो ॿियो पोइ रड़ी कंदो वञे, रस्ते वारे पुछियो पीर मुज़फ़र बाबा ख़ैर तव्हां काॾे था फ़ाइदा वञो, चइसि असां ॿई शाइर आहियूं, तो इन पंहिंजी शाइरी ॿुधाई आहे, मुंहिंजी नथो ॿुधे, मां कॾहिं रड़ी थो कंदो वञा, ॿी त मुंहिंजी शाइरी आहे। हाणे पंहिंजी शाइरी ॿुधाई अथव, असांजी शाइरी ॿुधो। त साईं ॿियो दफ़ो बि तव्हां साईं शकूर साहब ॿुधायो त उन माण्हूअ खे इलाज कया त वारो पियो मुंहिंजी जान छॾायो हाजी शफ़ी मन सदे साहब। त जॾहिं दोस्तनि चयो त मूं पहिरियां इनकार कयो त इन माण्हू जे लफ़्ज़नि ते को एतबार न आहे, इहो कंहिं शइ ते बीह कोन थो सघे। पाण हुन तबीअत जा माण्हू जेकॾहिं हा कई छॾे सिर हलियो वञे, छा बि थी वञे, पर असां हुन लफ़्ज़नि ते बीठा हूंदासीं। पर ही उहे माण्हुनि जो हिते ॻाल्हाए ॿ विका टपंदा